ईरान जी राजधानी शहर तेहरान में ईरानी पार्लियामेंट ऐं ईरान इनक़लाब जे बानी आयतुल्ला ख़ुमैनी जी मज़ार ते हमिलो कयो वियो आहे, जंहिंमें हिन वक़्त ताईं जी रिपोर्टुनि मुताबिक़ 1 दर्जन खां वधीक माण्हू मारिजी विया आहिनि, जॾहिं त 40 खां वधीक माण्हू ज़ख़्मी थिया आहिनि। ॿिए तरफ़ ईरान ते हमले जी ज़िम्मेवारी दाइश पारां क़बूल कई वई आहे, जॾहिं त औरताणे लिबास में हमिलो कंदड़ हिकु दहशतगर्द खे सिक्योरिटी एहलकारनि पारां मारियो वियो आहे ऐं ॿिए पारां पाण खे पाण बम सां बर्बादु कयो वियो आहे। इन खां सवाइ 4 दहशतगर्दनि जे मारिजण जूं ख़बरूं पिणु रिपोर्ट थियूं आहिनि। विच ओभर जी हीअ सूरत हाल ॾिठो वञे त का नई न आहे, पर इन सूरत हाल जो पैदा थियणु ॿिए मुल्की याने सऊदी अरब ऐं ईरान जा मुफ़ाद ई आहिनि, जेके नार जे मुल्कनि खे पंहिंजे पंहिंजे मुफ़ादनि पटांदड़ हलाए हकले रहिया आहिनि। ॿिन्ही मुल्कनि जो हिन ख़िते में ज़ाती मुफ़ाद बि आहे त वरी अक़ीदती शिया सुनी तज़ाद बि आहे। मुआशी तौरु हिक ॿिए खां वधीक सगारो थियण बि आहे त वधीक ताक़त सां ॿियनि मुल्कनि खे पंहिंजे गेझू करण बि आहे, जॾहिं त इन खां अॻिते वरी अमेरिका ऐं रूस जा विच ओभर में पंहिंजा पंहिंजा मुफ़ाद बि नज़र अचनि था, जंहिं करे ॿई मुल्क ईअं पंहिंजा पंहिंजा बिलाक जोड़ण में रुधल आहिनि। सिधीअ रीति इसराईल ज़रिए अमेरिका त घणो वक़्तु अॻु खां विच ओभर में मौजूदु आहे, पर उन खां अॻिते संदसि विख क़तर में बि नज़र अचे थी, जिथे संदसि पारां विच ओभर में वॾो हवाई अॾो बि खोलियो वियो आहे। जॾहिं त विच ओभर में रूस वरी पंहिंजो पाण खे ॿीहर मुस्तहकम करण लाइ नह चोटी जो ज़ोर लॻाईंदे नज़र अचे थो ऐं खेसि शाम घरू एड दौरान न रुॻो हुनखे कामयाबी बि मिली चुकी आहे, पर साॻे वक़्तु हू वधीक जी जुस्तजू में ईरान सां गॾिजी विच ओभर में वधणु बि चाहे थो। जॾहिं त ॿिए पासे ॾिठो वञे त रूस ऐं अमेरिका विच ओभर में बि मुकमिल हिक ॿिए खां वाटूं विरहायल नज़र अचनि था। विच ओभर में ईरान खे रूस जी हिमायत शाम मामले सवाइ बि मिलंदी रही आहे, जॾहिं त सऊदी अरब वॾे वक़्त खां अमेरिका जो इतिहादी रहंदड़ मुल्क बि आहे, त अमेरिका पारां ईरान रूस दुश्मनी में अॻिते वधी सऊदी अरब जी वधीक हिमायत बि थींदी रही आहे, जंहिंमें इन ख़िते में अमेरिका जा अलॻि सां पंहिंजा मुफ़ाद आहिनि। पंहिंजी मौजूदगी सां हिकु तरफ़ वापारी ज़रूरतुनि जो पूराओ बि आहे, जंहिंजो ताज़ो मिसाल सऊदी अरब सां कयल नवां मुआदा बि आहिनि। त साॻे वक़्तु इस्लामी इतिहाद जेको सऊदी अरब जी सरवाणी में जुड़ियो आहे, उनखे बि अमेरिका पंहिंजे मुफ़ाद पटांदड़ हलाइणु घुरे थो, जंहिं करे बि संदसि पारां पंहिंजे इतिहादियुनि खे इहो ईरान ख़िलाफ़ ॻाल्हाए हुन न रुॻो एतमाद में वरितो आहे, पर साॻे वक़्तु पाण खे हर मामले में विच ओभर अंदरि मज़बूत करण जी बि कोशिशि कई आहे। As we deny terrorist organization control of territory and populations, we must also strip them of their access to funds. We must cut off the financial channels that let ISIS sell oil, let extremists pay their fighters, and help terrorists smuggle their reinforcements. From Lebanon to Iraq to Yemen, Iran funds arms and trains terrorists, militias, and other extremist groups that spread destruction and chaos across the region. For decades, Iran has fueled the fires of sectarian conflict and terror. It is a government that speaks openly of mass murder, vowing the destruction of Israel, death to America, and ruin for many leaders and nations in this very room. Among Iran's most tragic and destabilizing interventions, you've seen it in Syria. Bolstered by Iran, Assad has committed unspeakable crimes, and the United States has taken firm action in response to the use of banned chemical weapons by the Assad regime, launching 59 missiles at the Syrian airbase from where that murderous attack originated. जॾहिं त ॿिए तरफ़ रूस जी वरी कोशिश आहे त कंहिं बि रीति अमेरिका जे असर ऐं अजारादारी खे विच ओभर अंदरि घटाए, जंहिं करे वेझड़ वारी तारीख़ ते रुॻो नज़र डोड़ाइजे त शाम मामले में जेसीं ताईं रूस जी दाख़िला न थी हुई, उन वक़्त ताईं सऊदी इतिहादियुनि ऐं अमेरिका खे जीअं वणियो पए तीअं पए कयाऊं, पर रूस जे अचण खां पोइ संदन आज़ादी ऐं पाण मुरादे हासिलु कयल अख़्तियार खे धचको लॻो आहे ऐं गॾियल क़ौमुनि वारे इदारे में शाम में विढ़ाकनि ख़िलाफ़ करारदादूं रूस पारां वीटो कराए ख़तमु करायूं वयूं, जंहिंजो नतीजो इहो निकितो त बशार उल असद हुकूमत बि ख़तमु थियण खां बची वई ऐं विढ़ाकनि ख़िलाफ़ कारवायूं बि हलंदियूं रहियूं। ॿिए तरफ़ विच ओभर जे तज़ादनि ऐं टकराअण वारी सूरत हाल ते जेकॾहिं नज़रूं डोड़ाइजनि त सिधीअ रीति इहो मालूम थींदो त हिन ख़िते खे तब्दील करण लाइ वेझड़ वारनि सालनि दौरान विच ओभर में अरब बहार नाले हिकु तहरीक हली,
जंहिं करे बादशाही निज़ाम जी हामी धुरियुनि जूं निंडूं फिटियूं। पर तहरीक दौरान जेतोणीकि त्यूनिस में जमहूरी निज़ाम हल्के पैमाने ते मुतारिफ़ थियो ऐं थोरे पैमाने ते मिस्र में पिणु तहरीक खे शुरूआती ॾींहनि में भरपूर मोट मिली। साॻे वक़्तु लिबिया अंदरि बि तब्दीली जा तबल वॼणु शुरू थिया, पर अरब बहार नाले जदोजहद इन ख़िते जे अवाम लाइ वधंदड़ अकी चारनि में इन खां वधीक लाभाइती साबित कोन थी, जंहिं करे हिन ख़िते जा हड़ेई मुल्क उन्हनि साॻियनि तइदादनि ऐं मुफ़ादनि जी हासिलात लाइ डोड़ंदा रहिया, जंहिं करे नतीजो बि साॻियो ई हिन वक़्त ताईं ओड़ो ई रहंदो पियो अचे। ऐं विच ओभर जा मुल्क हिक तरफ़ इस्लामी जिहाद वारे तसवुर जी वकड़ में आहिनि, ॿिए तरफ़ बादशाही निज़ाम संदन मथां गिझुनि वारा लामारा ॾींदे नज़र अचे थो। ऐं टे तरफ़ जॾहिं बि हिन ख़िते में का जमहूरी जदोजहद हलणु शुरू थिए थी त उनखे ख़तमु करण लाइ जिहादी अंसर ऐं बादशाही निज़ाम उन जदोजहद खे अॻिते वधण खां अॻु ई नास था करे छॾनि। इन खां सवाइ विच ओभर में फ़ारसी ऐं अरब क़ौमुनि जा तकरार, इसराईल ऐं फ़लस्तीन मामिलो, शिया ऐं सुनी टकराव, कुर्दनि ऐं ॿियनि क़ौमुनि जा पाण में टकराव ऐं रूस तोड़े नेटो फ़ौज जी हिन ख़िते में ज़रूरत खां वधीक वक़्त ताईं मौजूदगी पिणु मामलनि में गिंजेड़ जो सबबु आहे। विच ओभर मामलनि में सभ खां वधीक अहम मामिलो हिन वक़्तु शाम मामले खे सम्झियो पियो वञे। शाम घरू वेड़ जेका 2011 में शुरू थी, उन घरू वेड़ खे टितरफ़ी जंग सॾियो वियो, जंहिंमें हिक तरफ़ शामी हुकूमत, ॿिए तरफ़ दाइश वेड़ाक, टे तरफ़ हुकूमत मुखालिफ़ वेड़ाक। इन टितरफ़ी जंग में शाम जी हिमायत में रूस ऐं ईरान, जॾहिं त शाम जी मुखालफ़त में सऊदी अरब ऐं अमेरिका अॻियां अॻियां रहंदा पिया अचनि। ॿिए तरफ़ वरी लुबनान तरफ़ ॾिसिजे थो त उते बि टे पासा मामला नज़र अचनि था ऐं साॻी शाम जहिड़ी सूरत हाल उतां बि ख़तमु थियण जो नालो नथी वठे। जॾहिं त तोड़े जो लुबनान हुकूमत शामी हुकूमत खां वधीक मज़बूत आहे, पर उन बावजूदि हुकूमत पाण खे वधीक मज़बूत करण लाइ कमु करे रही आहे। दाइश इस्लाम जे नाले ते वधीक इलाइक़नि ते कब्ज़ा करण लाइ कारवायूं करे रही आहे, जॾहिं त वरी ॿिए तरफ़ रूस, ईरान ऐं शाम बि लुबनान में नज़र अचनि था, त वरी साॻी रीति लुबनान सां गॾु अमेरिका ऐं ओलह जा ॿिया मुल्क तोड़े सऊदी अरब बि गॾु गॾु हलंदे नज़रनि था। जॾहिं त इन खां सवाइ इराक ॾांहुं अगरि नज़रूं डोड़ाइजनि थियूं त उते पिणु साॻे जहिड़ी सूरत हाल आहे, जिथे ईरान जो बि किरदारु साफ़ साफ़ नज़र अचे थो, रूस ऐं शाम जो बि किरदारु आहे त ख़ुदि शिया फ़िरके जी अक्सरियत पिणु हिननि मुल्कनि सां सलाड़ियल आहे, जॾहिं त ॿिए पासे सऊदी अरब ऐं अमेरिका बि नज़र अचनि था। इराक में अमेरिका पारां सदाम हुसैन ख़िलाफ़ु विढ़ियल जंग वारी ग़लती खे ठीकु करणु ऐं सऊदी अरब पारां सुनी फ़िरके खे अॻिते आणण लाइ जाखोड़ जारी आहे, जॾहिं त दाइश जी कब्ज़ेगिरी बि हलंदड़ आहे ऐं इराक जूं हालतूं पिणु हिन वक़्त ताईं ठीकु थी न सघियूं आहिनि। जॾहिं त लिबिया में जेतोणीकि ज़िक्र कयल मुल्कनि खां सूरत हाल थोरी तब्दील आहे, पर उते बि दाइश जूं दादागिरियूं जारी आहिनि। मजमूई तौरु लिबिया में 5 ग्रुप हुकूमत करण लाइ आता ऐं प्यासा नज़र अचनि था। उन्हनि सभिनी जी दावा आहे त हुकूमत संदन जी आहे, जन मां हिकिड़नि खे अमेरिका, गॾियल अरब इमारतूं, मिस्र ऐं उर्दन जी हिमायत हासिलु आहे, त वरी ॿियनि खे तुर्की, सूडान ऐं क़तर जो तामुन हासिलु आहे ऐं क़तर वरी सऊदी अरब जी पॉलिसियुनि जे बरअक्स मिस्र तोड़े ॿियनि मुल्कनि में टंग अड़ाइण जी सज़ा 6 मुल्कनि जे सफ़ारती बाइकाट जे नतीजे में भोॻे रहियो आहे। जॾहिं त यमन तकरार तरफ़ नज़रूं डोड़ाइजनि थियूं त उते शिया सुनी तज़ाद ई मुल्क में तकरार जो सबबु आहे। शिया फ़िरके जे मञीदड़नि खे ईरान ऐं रूस, जॾहिं त सुन्नी फ़िरके खे सऊदी अरब जी हिमायत हासिलु आहे। विच ओभर जे ॿिए इंतिहाई अहम मुल्क मिस्र तरफ़ ॾिसिजे त उते पिणु बड़तोल मतल आहे। मोहम्मद मुर्सी खे इक़्तिदार खां अलॻि करे बांदी बणाइण खां पोइ संदसि तंज़ीम इख़्वानुल मुस्लिमीन खे दहशतगर्द तंज़ीम क़रार ॾिनो वियो आहे ऐं मिस्र ते हिकु फ़ौजी आमिर अल फतह अल सीसी पारां रेफरेंडम ज़रिए फ़ौजी उहिदो छॾण खां पोइ मिस्र जो हू सदर थी चुको आहे, जिते पिणु सिक्योरिटी अहलकारनि ऐं बाग़ियुनि विच में वेढ़ान जूं ख़बरूं रोज़ ई रिपोर्ट थींदे नज़र अचनि थियूं। ॿिए तरफ़ इसराईल फ़लस्तीन तकरार आहे, जंहिंखे शुरू थिए केतिरा ई ॾहाका थिया आहिनि। गॾियल क़ौमुनि पारां 2 रियासती फार्मूलो बि ॾिनो वियो ऐं इसराईल ख़िलाफ़ु गॾियल क़ौमुनि वारे इदारे में करारदादूं बि मंज़ूर कयूं वियूं। साॻे वक़्तु अमेरिका जे अॻूणे सदर बराक ओबामा पारां बि 2 रियासती फार्मूले जी हिमायत कई वई, पर उन्हनि हड़नी ॻाल्हियुनि बावजूदि ट्रंप हुकूमत पारां इसराईल में जुड़ंदड़ यहूदियुनि लाइ वसदियुनि ते बि सहमति ज़ाहिर कई वई आहे, त वरी साॻे वक़्तु ट्रंप हुकूमत पारां गॾियल क़ौमुनि वारे इदारे में इसराईल ख़िलाफ़ु मंज़ूर थियल करारदादुनि खे इसराईल सां नाइंसाफ़ी करार ॾिनो पियो वञे। फ़लस्तीन इसराईल मामले ते जेतोणीकि इसराईल अंदरि बि वेझड़ वारे ॾिहाड़नि में इहा घुर थी चुकी आहे त 2 रियासती फार्मूले खे तस्लीम करे फ़लस्तीन ऐं इसराईल खे जुदा रियासतूं कयो वञे, पर उन बावजूदि अमेरिका पारां इसराईल जी हिमायत सिधीअ रीति विच ओभर में अणसिधीअ रीति पंहिंजो वजूद बरक़रार रखण लाइ जारी आहे। जॾहिं त लुबनान ऐं हमास समेत इख़लाक़ी हिमायत सभिनी इस्लामी मुल्कनि जी फ़लस्तीन सां नज़र अचे थी, पर हमास ऐं लुबनान सवाइ फ़लस्तीन जी खुलियल हिमायत ऐं मदद ॿिए कंहिं मुल्क जी नज़र नथी अचे। इन्हनि समूरनि ॻाल्हियुनि खां पोइ असां सम्झूं था त हाणोको दाइश जो जेको ईरान में पहिरियों हमिलो आहे,
उहो उन तसलसल जी अकासी थो करे जेको हिन वक़्त ताईं बिगाड़ विच ओभर जे मुल्कनि में नज़र अचे थो, जंहिंखे पाण शाम तोड़े इराक़ में दाइश ख़िलाफ़ ईरान जी कारवायुनि सां बि ॻंढे सघूं था, त साॻे वक़्तु शिया सुनी तज़ाद सां बि सलाड़े सघिजे थो। पर उन्हनि अहिड़नि शयुनि जे बरक्स ॾिठो वञे त दाइश जेका अॼु पूरी दुनिया लाइ ख़तरो बणिजी चुकी आहे, उनखे ख़तरनाक बणाइण में अमेरिका जे आहे मैक्स गिलाका जे अंगनि अखरनि मूजिबि मुस्लिम मुल्कनि ई बणायो आहे, जंहिंमें हिन वक़्त ताईं जी रिपोर्टुनि मुताबिक़ दाइश खे तुर्कीअ मां 8% हिमायत हासिलु आहे, शाम मां 21, ट्यूनिस मां 13, लिबिया मां 7, सेनेगाल मां 11, नाइजेरिया मां 14, मिस्र मां 2, फ़लस्तीन मां 6, उर्दुन मां 3, लुबनान मां कुझु बि न, इराक़ मां 5, ईरान मां कुझु बि न, कुवैत मां 3, गॾियल अरब इमारतुनि मां 3, यमन मां 7, मलेशिया मां 11, इंडोनेशिया मां सिर्फ़ु 4, जॾहिं त पाकिस्तान मां 9% दाइश खे हिमायत हासिलु आहे। यानी पूरी दुनिया जी मुस्लिम आबादी मां जिथे जिथे सुनी फ़िरक़े जा मञीदड़ आहिनि, उतां उतां दाइश खे हिमायत हासिलु आहे। ऐं जिथे बि ईरान जो असरु आहे, उन्हनि मुल्कनि में दाइश खे अटे में लूण बराबरि बि हिमायत हासिलु न आहे। जॾहिं त सऊदी अरब लाइ पिणु चयो वञे थो त दाइश वेढ़ाकनि खे सऊदी अरब जी पिणु मुख़्तलिफ़ वक़्तनि ते हिमायत हासिलु रही आहे। इन समूरी सूरत हाल खां पोइ असां सम्झूं था त पूरी दुनिया में हिकु तरफ़ सऊदी अरब जी माली सहायता करे शिदत पसंद तंज़ीमुनि खे हथी मिले थी, ऐं उहे अॻिते हली पूरी दुनिया लाइ चैलेंज बणिजनि था, जंहिं करे जेकॾहिं दहशतगर्दी वारे जिन खे ख़तमु करिणो आहे त माली सहायता कंदड़ मुल्क तोड़े दहशतगर्दनि जी सहूलियतकारी कंदड़ अंसरनि खे ख़तमु करिणो पवंदो, ऐं हिन नासूर में जान हाजी कराइण लाइ विच ओभर समेत पूरी दुनिया में इंसानियत दोस्ती, रोशन ख़याली ऐं बराबरी वारो वर्ताव अख़्तियार करिणो पवंदो। ऐं जेकॾहिं विच ओभर में मुआशी मतबराइप जे हुसूल फ़िरक़ाई तज़ादनि वधीक ताक़तवर थियण जी ड्रोड़ मां विच ओभर आजो न थियो, त ईरान में थियल हमलनि जहिड़ा ॿिया हमला बि थींदा रहंदा ऐं विच ओभर जो अमुन सदाईं सवालिया निशान ते रहंदो।